खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम ओए पेरवी पैगंबरी अले हुक्म क्यों परवरदिगार हुक्म क्यों परवरदिगार पासदारी करण वारने ते खुदा जो आरहम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम ओए फर्शते फाइज थियो पर हाक उन जी अरशते हाक उन जी अरशते ओए फर्शते फाइज थियो पर हाक उन जी अरशते हाक उन जी अरशते सल्तनत रूए ज़मी ते पर तॾे ते हो जिस्म सल्तनत रूए ज़मी ते पर तॾे ते हो जिस्म मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम ओए कदह ताइफ में रतोरत कदह जख्मी जंग में कदह जख्मी जंग में कदह ताइफ में रतोरत कदह जख्मी जंग में कदह जख्मी जंग में सब्र सोनन जो मिसाली गर्च ज्यादा थियो जुल्म सब्र सोनन जो मिसाली गर्च ज़्यादा थियो जुल्म मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम उन जे शागिर्दन कयो इस्लाम के राइज रवा इस्लाम के राइज रवा उन जे शागिर्दन कयो इस्लाम के राइज रवा इस्लाम के राइज रवा साथ दुख सुख में निभाइण तिन जियां बेजो न कम साथ दुख सुख में निभाइण तिन जियां बेजो न कम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम 23 वरहन जे अरसे में अची वियो इनक़िलाब हा अची वियो इनक़िलाब 23 वरहन जे अरसे में अची वियो इनक़िलाब हा अची वियो इनक़िलाब दंग दुनिया थी वई तारीख़ अहिड़ी थी रक़म मुस्तफा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन
कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफ़ा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैफुल्लाह ले जवी छा शान शामिल थो करे शान शामिल थो करे सैफुल्लाह ले जवी छा शान शामिल थो करे शान शामिल थो करे लख मदाही थिया नाहे सना पर थी ख़त्म लख मदाही थिया नाहे सना पर थी ख़त्म मुस्तफ़ा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम सैयदुल कौनैन जंहिंजे इश्क में अरबो अजम मुस्तफ़ा खैरुल वरा खैरुल बशर अबरे करम।